स्नैच थी इन जे नतीजे में SSP साहब शिकारपुर जन हिकिड़ी टीम जोड़ी मुंहिंजी सरबराही में बतौर DSP सिटी ऐं सिटी जे जेके बि SHOs आहिनि ऐं उनमें इंचार्ज IT बि हुयो ऐं इंचार्ज 15 बि हुयो। उन टीम जो मक़सदु इहो हुयो त जेकी गैंग इनमें मुलविस आहे इन स्नैचिंग में ओवरऑल जेके सिटी खे टारगेट था करनि उन गैंग खे असांखे ट्रेस आउट करणो हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु असां कामयाबु थिया आहियूं। असांखे उहा गैंग असां ट्रेस कईसीं टेक्निकल बुनियादनि जी बेसिस ते ऐं जॾहिं उहा ट्रेस आउट थी हुनजा नाला ख़बर पिया त उन्हनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे सो असां कार्रवायूं कयूंसीं, रेड्स कयूंसीं ऐं वक़्तनि ब वक़्तनि मुक़ाबला बि थिया। इन जे नतीजे में अॼु असां उहा गैंग तव्हांजे साम्हूं गैंग जा 5 मेंबर्स उहे अरेस्ट थिया आहिनि, उहे गिरफ़्तार थिया आहिनि ऐं उनखां अलावा अगरि मां तव्हांखे ॿुधायां त हिन जा नाला छा आहिनि, तव्हांखे नंबर वाइज़ नाला बि ॿुधाईंदमि, लेकिन उन सां गॾु मां तव्हांखे इहो ॿुधायां त इन्हनि 5 ते ई संगीन नोयत जा केसिस रजिस्टर्ड आहिनि ओवरऑल डिस्ट्रिक्ट में। ऐं नेम वाइज़ मां तव्हांखे ॿुधायां त सभ खां पहिरियां असां वटि जेको असांखे पहिरियां गैंग खां अलावा बि मतिलबु इन्हनि ते एतिरा केसिस हुया जो इहे असांजे डिफरेंट केसिस में मतलूब इहे मुलज़मान आहिनि। सभ खां पहिरियां नालो ख़ैर बख़्श सन ऑफ इलाही बख़्श बिरोही, जंहिं ते 20 केसिस रजिस्टर्ड आहिनि ओवरऑल डिस्ट्रिक्ट में, जंहिंमें गढ़ी यासीन बि आहे, सिटी सब डिवीज़न ते बि केसिस अथसि। नंबर 2 निसार कुरैशी सन ऑफ धणी बख़्श, जंहिं ते 18 केसिस रजिस्टर्ड आहिनि। नंबर 3 असलम बिरोही सन ऑफ रहीम बख़्श बिरोही, जंहिं ते 16 केसिस रजिस्टर्ड आहिनि। नंबर 4 अब्दुल नबी बिरोही सन ऑफ मोहम्मद हसन बिरोही, जंहिं ते 4 केसिस रजिस्टर्ड आहिनि ऐं 5 असांजो आहे अब्दुल मजीद बिरोही, जंहिं ते 1 केस रजिस्टर्ड आहे। इन सभिनी ते काफ़ी संगीन नोयत जा केसिस रजिस्टर्ड आहिनि जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधाया। उन्हनि में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त कुझु डिकोइती जा केसिस आहिनि, कुझु मर्डर जा आहिनि, कुझु अटेम्प्टेड मर्डर जा आहिनि, कुझु पुलिस मुक़ाबलनि जा आहिनि, कुझु स्नैचिंग्स जा आहिनि ऐं हिकिड़े ते मर्डर जो केस बि रजिस्टर्ड आहे। त इहे तमामु केसिस में असांखे घुरबल हुया ऐं काफ़ी मतलूब मुलज़मान आहिनि। शिकारपुर पुलिस जी हिकु अहम कामयाबी असांखे अॼु मिली आहे त इहे अॼु असां अरेस्ट कया आहिनि। ऐं इन खां अलावा इहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त जॾहिं असां हिननि जी इन्वेस्टिगेशन कईसीं, मज़ीद तफ़्तीश कईसीं, त उन में असांखे 5 लाख रिकवर थिया आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था ऐं असांखे 12 मोटरसाइकिल्स जेके आहिनि उहे रिकवर थियूं आहिनि इन जी निशानदेही ते। त इहा तव्हांखे ॿुधाइण जो मक़सदु इहो हुयो त तव्हांखे ॿुधाए सघूं त शिकारपुर पुलिस जनाब SSP साहब शिकारपुर जी सरबराही में पंहिंजो कमु करे रही आहे। ऐं अॼु मीडिया जे तव्हांजे तवसुस सां शिकारपुर जी आवाम खे मां इहो बि ॿुधाईंदी हलां त असां तव्हांखे ख़बर आहे त सियारे जो मौसमु आहे, हे 2 महीना पुलिस लाइ काफ़ी ॾुखिया हूंदा आहिनि, छो त सियारे जे मौसम जो फ़ाइदो खणी ॾोहारी जेको आहे उहो सिटी में ओवरऑल डिस्ट्रिक्ट में अची करे वारदातुनि जे इरादे सां ईंदा आहिनि। मां पाण पेट्रोलिंग ते हूंदी आहियां, ईअं ई मां पंहिंजे SHOs खे मॉनिटर कंदी आहियां, उहे बि ॿाहिरि हूंदा आहिनि ऐं 15 खे बि असां मज़बूत कयो आहे जेके असांजी 15 मददगार आहे ताकी को अनटूवर्ड इंसिडेंट पेश न अचे। थैंक यू सो मच। तव्हां